मक्के जे शहर में हिकड़े माण्हू उठ विकियो। विकण वारो महाराड़ी जो हो, उठुर जो तमाम भलो। खरीद कयो अबू जहल। अब कह खरीद कयो पैसा से पैसा ठेली जी गई। अबू जहल पांजे गोठ जो वडेरो हो। जबल अठो दिहाड़ो थियो ई मिस्कीन आयो बाबा पैसा हल छाजा पैसा से उठ वरतो थी कि जेके वणे ते के दान अब हाणे दान दिबी आ गोठ जे वडे के वडो गोठ जो ही खराब थी तो गरीब छा करे। जह वट वन्नी जह वट बाबा असा इनी के कोन के बे कम हो जाई त ये रुलंदो मक्के जा मुशरिक कुतुबो वलीद शेबो कचहरी के वेठा हा। इन गरीब जो भला इन्हनि के चवा है राज बदन जो वेठो आ। हेडो मुजो मदीने वारो साईं काबतुल्लाह जे छाव में नफल वेठो पड़े। मोजा दोस्तों हिन मिस्कीन वनी वडेरन जी जमात के जो बेली ता मक्के जा चङा माण्हू आयो। कम बुधा अबू जहल मुखे उनके चौदा अबुल हकम। अबू जहल तो नबी से जो तहां जो अबुल हकम जे को आ अबुल हिकम जे को आ यो मुको उठ वठी यो आ पैसा न थो जे टोक करे ठठो न करे मजाक करे। उन काफरन चो ओ यो जो उन काबे जे छाव में नमाज बीठो तो पड़े इन्ही जो चवण अबू जहल मोटाई इयो ही तोखे वठी दींदो क्यों के तोखे कोन वठी दींदो। हाणे हिनन जो ख्याल छा होजे हिकड़ो त ही तो इन्ही वटा मायूस थी मोटंदो। नंबर 2 भला जे करे खणी महबूब खणी हले सी गद्दी त अबू जहल जो हरामी टाप जो जेका वर्दी दीदो सा सब के सुजी हिनन जी नियत ही बुछड़ी। अची हबीब करीम अलैहिस्सलाम जे घर में बीठो जमल पान सलाम करायो दिठो तो स्वाली बीठो अची आता दे खबर ए किबला अबुल हिकम दे मोजा पैसा हम न तो पैसा जे वायदो करे फिरियो आ ही जे के सामो चंगा वेठा हम इनन मुके तो जो दस दिनो आ तो तो जो चवण मोटाइंदो ही कोने। मेहरबानी करे मुसा गजी हल असा जी अजकल हले थी तब सिफारिश कंदा अदा मसा ठहे मेरी मुसा वास्तो कोने पर जे नबी करीम खणी फरमायन हा तबा मुसा ठहे कोन तो सच हो या कूड़ो डाडे चौथा गलायो। पर हबीबन करीम दी जात बाबरकात के मोजादा हु काफर आजमाइन पिया हुजूर के तई मुसा गजी हलो। हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था हल मुके मुझे अल्लाह चयो वा अम्मसाइल फला तनहा। मोजा हबीब साइल के झिणक दिबी कान जेको सवाली सवाल करे ता जो कम कबो हल अग्या मोहम्मद मीरा पुठा गरीबा महबूब करीम सिद्धो व्या जो अखियूं खुली वियूं ॾिसूं मज़ो। हाणे अॻियां नबी करीम पुठियां हो उठ जो सवाली पोयां उहे काफ़रनि जो टोलो हुज़ूर करीम जीअं जो वया अबू जहल जो वञी दरवाज़ो ठक 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 करे खड़कायूं पर ज़ोर सां खड़कायूं अंदरों आवाज़ आयो मन बिल बाब केरु आ दरवाज़े ते पाण फरमाइनि था मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाँ पढ़ो तो जदर ते मुहम्मद रसूलुल्लाह बीठो आ दरवाजो खोले निकरी आयो हुजूर करीम फरमास ॾिसण सां पर गरीब खे सुञाणी थो हां सही पैसा दे हाज़िर वाह मुजाहिद चओ न सुभान अल्लाह इनके पैसा दे हाज़िर क़िबला और फरमाता ऐसी तय नमीज जैसे पैसा न खड़ी
तकड़ो तकड़ो वो हमरा डके पियो अंदर वो पैसन जी हिमाणी हुई आगे जमाने में पैसा रोक हुंदा ओबरन में रखंदा हा कोथरन में रखंदा हा कोथरी खणी अची आडो लाथी बाबा गणे पाजा पैसा खणो उन पाजा गणे पैसा कई पूरा मिलई ते पूरा मिलिया बस ते हाणे तू हेडे वन महबूब करीम वरी मोटी अची सागो मुसल्ले ते नमाज शुरू फरमा हू चवण से प्या समझी अरे तोखे छा थियो हेॾियूं ब्राड़ू हणंदो आहे हेॾियूं लाफू हणंदो आहे तूं हिकिड़े दड़के सां अलाए छा थी हुई तव्हांखे ख़बर कान्हे मूंखां पुछो त मुंहिंजो कहिड़ो हाल हो ते छा ॻाल्हि हुई ते हेॾो मूंखे नबी करीम फरमायो त पैसा ॾे मूं अञा जो पोइते निहारियो त हिकिड़ो हैबतनाक ऊठ हो जंहिंजी हिकिड़ी ॾियारी ज़मीन ते ही त ॿी आसमान ते हुई हुन जा ॾंद उहद जबल खां बि वॾा हा उहो माने हमलो करे खाइण पियो अचे जेकॾहिं मां इनकार कयां हा त मूंखे बि हड़प करे हा त मुझे घर के भी हड़प करे चले आ मुझा दोस्तों अजीजो या हबीबन के गाल बुधायो त क़िबला अबू जो हिय पे चयो पाण फरमायो त अल्लाह पाक मुजी मदद जे ला जिब्रील के मोकलियो अरशस्त कमी पायज ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद चो सुभान अल्लाह अरशस्त कमी पायज ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद चो चो तो मुझे महबूब अल्लाह काफी